मैं मीर हसन सोलंकी लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो मिलो सैयद बरी पीर जो चाचे का पुछूंदा तो मस्ती जेको आहे घणनि सालनि खां लॻे पियो चाचे का पुछूंदा चाचा बच्चे घणनि सालनि खां वठी पियो लॻे 100 साल जो साईं 100 साल खां घणा फुट जो लॻंदो आहे 60 फुट जो 60 फुट जो 60 फुट जो चवंदा पहिरीं हिन खां वॾो लॻंदो वधीक लॻंदो उहो न एतिरो लॻंदो एतिरो ई लॻंदो आहे हाणे हिनखे केॾी महिल बाहि ॾींदा 10 बजे जी आओ नाज़रीन मां तव्हांखे ॾेखारींदुसि वरी 10 बजे हिनखे बाहि ॾींदा उहो बाहि जो नज़ारो ऐं न त ब्रेक ते हलूं दोस्तों इस आग की खूबी तो देखो, आपके सामने ये दुकानें कितने करीब हैं और लोग कितने नज़दीक खड़े हुए हैं, उनको कुछ भी नहीं हो रहा है। ये आप खुद भी देख रहे हो और कितनी ऊंची आग है। दोस्तों तव्हां पाण ॾिसी रहिया हो केतिरी वॾी बाहि आहे। बाहि जे पासे में हूं त केरु बीह न सघंदो आहे। ॾिसी था सघो साम्हूं केतिरी वेझी हुनजे अॻियां दुकानूं आहिनि, साम्हूं मज़ार बि आहे ऐं कुझु बि न पियो थिए। तव्हांजे साम्हूं ॾिसो केतिरी बाहि ऊची ऊची बि थिए। हितां रक्शे वारा साम्हूं ईंदा।